दोस्तों, साईं शफ़ी क़दर मूसवी साहब जे इंटरव्यू जो आख़िरी हिस्सो, जंहिंमें मौलाए काइनात हज़रत अली अलैहिस्सलाम जे क़दमनि जे निशाननि ते ठहियल हिकिड़ी शबे मुबारक, उन जी हिकिड़ी पुराणी बिल्डिंग जेका काफ़ी सालनि खां मौजूद हुई, कदमगाह मौला अली हैदराबाद में, उन जे लाइ फ़ैसिलो कयो वियो इंतिज़ामिया जे तरफ़ां, कदमगाह जे मुंतज़मीन जे तरफ़ां फ़ैसिलो कयो वियो त इन खे हाणे शिफ्ट करे हिकु वॾी कुशादी जॻह में मुंतक़िल कजे। ऐं इन प्रोजेक्ट जो बि सरवाण इंजीनियर सैयद शफ़ी क़दर मूसवी साहब हो। हिन मुख़्तसर पॉडकास्ट में जेको साईं जे तफ़सीली इंटरव्यू जो हिसो आहे, इन में साईं शफ़ी क़दर मूसवी साहब ॿुधाईंदा त इहो कदमगाह मौला अली जी जेका शबी आहे उहा कीअं पुराणी जॻह तां शिफ्ट थी नई जॻह ते पहुती। माशाअल्लाह, इन में साईं जी जेका ख़िदमत आहे, अल्लाह साईं क़बूल फरमाए। तव्हां सभिनी जे अॻियां पेश ख़िदमत आहे। साईं, तव्हांजे ॻाल्हियुनि में शौक़ु ऐं ज़ौक़ पैदा थियो अहिड़ो जो सभु पहलू माशाअल्लाह हुनखे कवर कयासीं। हिकिड़ो पहलू जो मां अंजुमन इमाम सिंध जो पाण बि मेंबर हुउसि, उते मां तव्हांखे एक्टिव ॾिठो हो। हिकिड़ो प्रोजेक्ट हुयो कदमगाह मौला अलीअ जे रिकंस्ट्रक्शन जो या हुनजे रीडिज़ाइन जो, त इन में तव्हां काफ़ी इन्वॉल्व हूंदा हो टेक्निकली, छाकाणि जो इहा शइ ज़रूरी हुई। पहिरियां असां ॾिसंदा हुआसीं अर्ली 80s में, जॾहिं ॾिसंदा हुआसीं त हिकिड़ी नंढड़ी कोठीअ में हेठि ग्राउंड ते मौला अलीअ जे क़दमनि जा निशान इहे पथरनि ते जेको मौजूदु आहे, इहे उते मौजूदु हूंदा हुआ। नंढड़ी मस्जिद हूंदी हुई। हाणे माशाअल्लाह हिकिड़ी आलीशान बिल्डिंग आहे, उन जी डिज़ाइन ऐं उन जो स्ट्रक्चर ज़ाहिर आहे शहर जे लिहाज़ सां, हिकिड़ी महदूद जॻह जे लिहाज़ सां वॾो हिकिड़ो चैलेंज हो मुंहिंजी नज़र में। एज़ एन इंजीनियर तव्हां इन प्रोजेक्ट खे खयो, इन जो थोरो तफ़सील ॿुधाइजो। साईं ज़रूरु। इन सां असांजी वाबस्तगी अंजुमन इमाम सां तमामु पुराणी आहे। जीअं मुंहिंजो वालिद साहिबु 1900 जेको आहे 50 में उनजी पोस्टिंग थी हिते, उन ज़माने में मौलाना समर हुसैन साहिबु हूंदो हो ऐं हिते, ऐं नंढड़ी मस्जिद हूंदी हुई जंहिंमें निमाज़ या मजालिस वग़ैरह थींदी हुई। ऐं पासे में इहो माना मक़बरो हो जेको मीर जे ज़माने जो आहे, जंहिंमें हज़रत अली मुर्तज़ा अलैहिस्सलाम जा जेके आहिनि से पेर मुबारक ऐं हथ मुबारक जा निशान जंहिं पथर ते आहिनि उहे हिते पिया। ऐं उन जा ॿ हिसा कयल हुआ, हिकिड़ो ख़वातीन जे लाइ हूंदो हो, हिकिड़ो मर्दनि लाइ हूंदो। ऐं तव्हांखे यादगिरी हूंदी पासे में वरी नंढड़ी हिकिड़ी जॻह हूंदी हर ख़मीसे ॾींहुं मजलिस थींदी, ऐं असांजे वालिद साहिबु घणो करे उहा मजलिस ज़रूरु अटेंड कंदो ऐं असांखे वठी ईंदो। उन ज़माने खां वाबस्तगी आहे, तंहिं करे इहा मस्जिद अबुल फज़ल अब्बास बि जेका ठही न, उहा मुंहिंजे वालिद साहिबु ई उनखे डिज़ाइन कयो ऐं उनखे ठारायो। हालांकि इहा ठही गवर्नमेंट जे पैसनि सां। अच्छा, हा। सो ईअं वाबस्तगी हुई। उन खां पोइ जॾहिं हैदराबाद में मुंहिंजी हूंदी पोस्टिंग हुई, त मां अंजुमन इमामिया सां तालुक में हुउसि, छो त जेके मिर्ज़ा साहिबान आहिनि टंडे ठोड़े वारा, इन्हनि सां असांजो पुराणो रस्तो आहे। ॿियो टंडे जहानिया वारा सैयद, असुल त इन में इहे माण्हू आहिनि न, कुझु पोइ आया। जी जी। सो मूंखे हिननि एक्चुअल में कॉन्टेक्ट कयो आशिक़ मिर्ज़ा सां, त साईं हीअं आहे त ज़ुल्फ़िकार मिर्ज़ा हाणे सिंध गवर्नमेंट में आहे, होम मिनिस्टर हो, ऐं उहो चवे थो त मां पैसा हथु करे तव्हांखे ॾियां त जीअं तव्हां हाणे का नई जॻह ठाहियो जंहिंमें ही माण्हू हाणे वधंदा था वञनि, हूअं ई ख़ल्क़ वधे पई, आबादी वधे पई, साॻियो त नमूननि जो नंबर वधे पियो, त इन सहूलियत खे पाण थोरो वाइखो कयूं ऐं वधायूं। सो इन तहत पोइ वरी इहो प्रोग्राम ठहियो ऐं हिकिड़ो आर्किटेक्ट मंज़ूर हुसैन साहिबु कराची जो, उन खे असां उन वॾो कमु कयो। उन कराची में
ईरानी हुकूमत जे मदद सां यूनिवर्सिटी ठाही आहे। तव्हां ज़रूरु उनखे घुमणु वञो, तमामु ॾिसणु जहिड़ी जॻह आहे। उन पासे में वरी मस्जिद बि आहे, इमाम बारगाह बि आहे, आली शान। सो उहो असांखे नजफ़ मिर्ज़ा उन ज़माने में उनजी शायदि DG नेब हो कराची में, पर नजफ़ जी पोस्टिंग कराची में हुई। नजफ़ उन हथु कयो, ॿुधाईं त यार हुनजी आहे, हिन ते इशारा फ़ैसल ते हुनजी ऑफिस आहे। पोइ असां पहिरियों हुन सां मीटिंग कईसीं, पोइ वरी हुन महिरबानी करे हू हैदराबाद आयो। ज़ाहिर आहे सॼो त भई प्लाट केतिरो आहे, इहो उन ज़माने में इहो प्लाट हो हिते, ऐं इन हेठां बि क़बरूं आहिनि। ठीकु आहे। इन खां पहिरीं साईं मिर्ज़ा साहबनि जो ई हिकिड़ो अज़ीज़ हुयो, उन नालो मूंखे या नजमुद्दीन या कुझु हो, जंहिं पहिरीं इहो कमु शुरू करायो हो। पर उहो जीअं ई हुननि कंस्ट्रक्शन कई, हेठां पाणी निकिरी आयो। छो त छा आहे त किलो आहे मथे, भई पुठियां चाढ़ी आहे, त हेठां ई ज़मीन में पाणी खे जितां बि जॻह मिलंदी न उतां निकिरण जी कोशिशि कनि। त उहो हुननि ॾिठो त इहो पाणी निकिरी आयो। स्ट्रक्चरली मां ॾिठो पए, छो त आर्किटेक्ट स्ट्रक्चर न करे सघंदो आहे, हू इहो ॿुधाए सघंदो आहे त भई हिते हीअं कबो, पोइ वरी स्ट्रक्चर इंजीनियर हुनखे डिज़ाइन कबो। पोइ स्ट्रक्चरली मूं हुनखे डिज़ाइन कयो इन हिसाब सां। मूं चयो यार इहो पुराणो जेको स्ट्रक्चर आहे इहो कोन हलंदो, ऐं हिनखे मथे कयो, हिनखे मथे कयो, छो त हीउ पाणी पियो थो निकिरे हितां, इहा ॻाल्हि त ठीकु न थींदी। तंहिं करे असां हिन में राफ्ट फाउंडेशन विधीसीं हेठां, राफ्ट फाउंडेशन। हाणे ईअं मुंहिंजी हिन में इन्वॉल्वमेंट शुरू थी वई, ऐं उन खां पोइ कमु बि थियो, ऐं कमु अॻिते बि हली वियो। ऐं उन खां पोइ जेको ही असांजो हो त भई हुन में जेको शीशे जो बि कमु थियणो आहे उहो बि थिए। जेको बि कमु मुकमिल करे, रुॻो हिकिड़ी दरी मूं चयोमांसि त इहा न पाण कंप्लीट कंदासीं, काठ जो बि साईं वॾो आलीशान कमु कयो। हिन जी ख़ूबी, वॾी ख़ूबी इहा अथव त तव्हां यकीन विया हूंदव त हीअ जेका अॻियां ॾाकण ठहियल आहे, तव्हां ॾिठो काफ़ी ॿाहिरि निकितल आहे जी। इहा बेसिकली हॉरिज़ॉन्टल कर्व में डिज़ाइन थियल आहे। अच्छा। जेका बि ॾाकण हूंदी आहे न, उन जो हिकिड़ो राइज़ हूंदी आहे, जेको स्टैंडर्ड स्पेसिफिकेशन 5 हूंदा आहिनि, ऐं उन जो थ्रेड हूंदो आहे, माना पेर जी साइज़, माना 13 इंच रखबो आहे। पर इन में बि असां कर्व ॾिनो आहे। अच्छा। तंहिं करे तव्हां जेको ॾिसो न, इन में माज़ूर बि वञी सघे थो, ज़ईफ़ बि वञी सघे थो। इन दरगाह ते जेको पंहिंजी आस खणी थो वञे, उहो केर बि थी सघे थो, उमिरि रसीदा बि थी सघे थो, बीमार बि थी सघे थो। असांखे त उन नज़र सां उनखे डिज़ाइन करिणो आहे। बिल्कुलु। असांखे सिहतमंद माण्हुनि जे हिसाब सां त डिज़ाइन न करिणो। इन जी जेका ख़ुदि इहा थियल अथव, इहो बेसिकली हिकिड़ो स्टेट ऑफ आर्ट डिज़ाइन आहे त हीअ हीअं कर्व वांगुरु करे असां हुनखे हीअं कयूं। तंहिं करे तव्हां चढ़ंदव न, इनशाला तव्हांखे ॾुखियाई कोन थींदी। एतिरी बि वॾी उमिरि वारो हूंदो, हाणे ज़ाहिर वॾी उमिरि वारो हूंदो त थोरो खणी उन में आहे वरी विच में लैंडिंग, जंहिंमें साह पटींदो ईअं मथे। ऐं प्रोग्राम इहो ई हो त भई इहो सॼो मुकमिल थी वेंदो, पोइ उन में शीशे जो कमु कराइणो, जेको वरी पाण ते खयो कमु पंहिंजो सादिक मिर्ज़ा, उन पाण उन किथे ॾिठो, पोइ उतां कारीगर घुरायईं, ऐं पोइ वरी जेको थियो त इहो कमु थियो। उन काफ़ी टाइम वरितो, ऐं असां असां कुझु करे न पिया सघूं त जेसिताईं इहो थी न वञे कमु। हाणे जॾहिं साईं कमु त इहो वक़फ़ो पियो, इन जे करे पियो। पोइ हाणे ओसिताईं मां ऑस्ट्रेलिया हाउस, ओसिताईं मां ऑस्ट्रेलिया हाउस हालांकि मां पियो जांच कंदो हुउसि। शीशे जे कम में त उहो लॻणो आहे, उहो पीस उन साइज़ जा कटणा आहिनि, लॻणा आहिनि, इहो हिकिड़ो नाज़ुक कमु आहे, ऐं उहो कारीगरी करे सघंदा आहिनि, उन में का इंजीनियरिंग कान्हे। पोइ जॾहिं उहो तयारु थियो त वरी मां आयुसि, पंहिंजी ॿिन्ही छोकरनि खे वठी आयुसि। मुंहिंजो हीउ हिकिड़ो तारीख़ी कमु आहे, ऐं उन में तव्हां बि शामिल थियो। हाणे साईं इहो इन जी ॻाल्हि इहा न हुई
हो हुन में को एॾो वज़न बि कोन हो। हेठां लाइम जो प्लेटफॉर्म ठाहे उन ते हिनखे रखियो वियो, ठीकु आहे न। पर मूंखे ख़बर ई त ही लाइम स्टोन आहे। स्टोन्स जा क़िस्म आहिनि, ग्रेनाइट बि स्टोन आहे, डायमंड बि स्टोन आहे, पर लाइम स्टोन जी जेका स्ट्रेंथ हूंदी आहे न उहा घटि हूंदी आहे। त मतां कुझु हुनखे नुक़सानु पहुचे या छा थिए, त इन करे असां हिकिड़ी लोहे जी शीट ठाहीसीं। त उहा इन करे पोइ वरी 4 हाइड्रोलिक जेक्स हुया, छो त हिनखे खणो ई हो त हेठां खां मथे, छो त उहो मथे हुयो। ऐं पोइ वरी रेल्स लॻायूं हुसीं जंहिं ते रोलर्स हुया, त जेक्स हिनखे मथे खणनि, पोइ जॾहिं हुन लेवल ते अचूं त पोइ वरी उन ते रखूं, पोइ रोलर्स खणी जेका हुनजी आहे जॻह, हाइट जेका मथे बि त हिकिड़ी हाइट ते आहे। ऐं इन खां पहिरीं मूंखे उन जी हिकिड़ी ट्रीटमेंट करणी, तमामु सननि बुरुशनि सां पहिरीं असांखे उनखे साफ़ु करिणो हो। त उन में जेका ग्रिट, छाकाणि ॾिसो न माण्हू मुंहिंजे हथ रखनि था, पसीनो बि त थिए थो, कई मज़ूर माण्हू त अचनि था, उन्हनि जे हथनि में ग्रीस लॻल, मैकेनिक आहे, को प्लम्बर आहे, को कटबट आहे, त उहे हूंदियूं आहिनि। ऐं हाणे असांखे हो त भई हिनखे एतिरो मां प्रोटेक्ट कयां जो 100 साल ताईं हिन में वधीक डैमेज न अचे। पोइ इन खे बुरुशनि सां हल्कनि सां आहिस्ते आहिस्ते असांखे साफ़ु करिणो हो, उहो 2-2.5 कलाक लॻा। उन खां पोइ असांखे वार्निश जा उन ते 3 स्प्रेज करणा। वार्निश जेका असां हिकिड़ी फर्स्ट क्लास कोटिंग करे छॾींदी आहे। उन खां पोइ बि असां गिलास इस्तेमालु कयो आहे, त हुन ते जेके मौसमी असरात जेके न अचनि, ईअं उहो करे ओसि ताईं मुंहिंजे असुर जो टाइम थियो आहे, अज़ान जो टाइम, ऐं असां बंदि कयोसीं। यार माण्हू कई ॿाहिरि जमा हुजनि, हज़ारनि तइदाद में माण्हू, उन्हनि खे हुई ख़बर त भई ही कमु थिए पियो। हा, पर मां हिननि खे चयो बाबा माण्हू अंदरि अचणो न ॾियणो आहे को बि, जेसि ताईं असां कमु मुकमल नथा कयूं। उन में जेके कमु करण वारा उनखे शांती खपे, ताकी उहो आराम सां फोकस करे इहो कमु मुकमल कनि। पोइ उन्हनि जॾहिं मुकमल कयो, उहो उते ई जिते रोलर, जिते रेल्स हुयूं न, उते उहो कमु मुकमल थियणो हो। हाणे जॾहिं मुकमल थियो त बसि सलवात हुई, आहिस्ते आहिस्ते हुनखे चोरींदा इंच जे बि 100 में हिसे जी प्रिसीशन हुई करे, वरी असांखे हीअं अॻिते करे हुनखे पंहिंजी जॻह ते रखिणो हो। ऐं प्लेट कढणी हुई, उहा कढी वरी हिन खे होॾां हिकिड़ी टीम लॻी वई हुनखे शीशे में बंदि करण लाइ, जो असांखे ख़बर ई त माण्हू यकदम ईंदा, छो त इहो बि त शर्फ़ आहे न, जेको पहिरीं केरु थो अचे हिन नए सूरत हाल में ॾिसण। ऐं उन खां पहिरीं मां चयो पए त भई ही जेको रेल्स लॻल आहिनि, इहे बि वरी नट बोल्ट खोलनि, मैकेनिक बीठा, उन नट बोल्ट खोलिया, उहे रेलूं उतां ई दरीअ मां वापसि वयूं, पोइ वापसि थियूं। दरी जो उहो फ्रेम उहो लॻल हो, रुगो उहो बि जेको आहे सो इंजेक्शन सां उनखे जेको होल्ड फास्ट हूंदा आहिनि उन सां उनखे कंप्लीट लॻाइणो हो। लॻाए पोइ वरी आख़िरी मरहलो खोलियो जेको आहे सो हुनजो सफ़ाईअ जो, छाकाणि ज़रूरु मिटी को इहो थिए थो न कमु, सॼी सफ़ाई थी। पोइ उते ई नमाज़ पढ़ीसीं फजर जी, पोइ दरवाज़ो खोलियोसीं। सॼी राति तव्हां सॼी इहो त कमु सम्झो, इहो 36 कलाकनि खां असां न सुतासीं, छाकाणि हिकु हिनखे मूंखे इहो हो त हिकु शइ प्रिसीशन हुजणु खपे, जेक बिल्कुलु मज़बूत हुजणु खपे। शायदि इन ते असां को बि अफोर्ड न पिया करे सघूं त का कुंड बि छिलिजी वञे, का शइ थिए या कुझु थिए, यानी कि अहिड़े सेफ तरीक़े सां हुजे हर का शइ। तंहिं करे उहो जेक्स लॻाए ओतिरो ई वज़न ॿिए शइ जो रखाए, मां हुन सां चेकिंग कई पई 3 दफ़ा, त बिना को जेक त नथो फेल थिए। तो जेक हाइड्रोलिक जेक्स में अंदरि हूंदो आहे आयल, और समटाइम्स हुन में हूंदियूं आहिनि सीलूं लॻल, उहे सीलूं टुटी पवंदियूं आहिनि प्रेशर जे करे, उहो लॻे। वरी हुननि जी जेका लेवल हुजे, उहा जेका रोलर्स वारी, जेका रेलुनि वारी, उहा बिल्कुलु सही हुजे। उन खां पोइ वार्निश ख़ासि मंजू साहब खे चवंदो यार वार्निश चाहिए, सही वाली वार्निश। छा आहे हिते पाकिस्तान में 2 नंबरी 3 नंबरी आहिनि,
सही वार्निश उहा असांखे हुन घुराए ॾिनी इंग्लैंड मां आई उहा वार्निश लॻाईसीं उनखे ऐं जेको आहे सो मां चाहियो पियो त मुंहिंजो हिकु दफ़ो शीशे में अंदरि हलियो वेंदो न पोइ वरी बसि को पोइ त साल कोन खुलंदो 100 सालनि खां वधीक सो तंहिंजे करे आहे त उहो पहिरीं असां 36 कलाकनि खां कोन पिया जाॻियासीं हिट एंड ट्रायल पे कईसीं हिट एंड ट्रायल करे ऐं उन ॾींहुं बि जॾहिं असां बिल्कुलु हुआसीं त भई मुतफ़िक़ ऐं मुतमिन त इनशाला सभु का कमु अलाह मदद कंदो ऐं सही थी वेंदो। विच में हिकिड़ो ज़िक्र जॾहिं थियो हुन सां जोड़ींदासीं कदमगाह वारे इहो जेको पुराणी बिल्डिंग हुई उतां खणी तव्हां हुनखे शिफ्ट कयो ऐं हुन में अहिड़ियूं तव्हां कोशिशूं तकलीफ़ उजागा कया इन जी सॼी डिज़ाइन जेका आहे गुंबद ताईं इहा ऐं उनजे स्ट्रक्चर में वरी हाणे उनजो जेको ॼार विछायो हुन गुंबद जे लाइ उहो वरी डिसमेंटल करे वरी हाणे नई सां ॿियो ॼार त इहो डिज़ाइन भला पहिरें जी आहे या हाणे का नई ठही साईं एक्चुअली में इहो मां ॿुधायोमांव न त पहिरीं हिकिड़ो ॿियो मिर्ज़ा साहब हुयो उन पहिरीं कुझु कमु करायो हुयो। अच्छा हा उन में इहो पाणी जो मसइलो निकिरी पियो हो सही हेठि इहो पाणी मस्जिद अबुल फज़ल अब्बास में बि आयो हुयो सही उते बि पाणी आयो हो हेठि सही उन जे करे पोइ डिज़ाइन खे चेंज करणो हीअ सॼो उन सिलसिले जूं कड़ियूं आहिनि। सही इहो उन सिलसिले सही माशाल्लाह बहितरीन वॾी महिरबानी साईं तव्हांजी महिरबानी जो तव्हां मूंखे मौक़ो ॾिनो ऐं ही तव्हांजूं ॻाल्हियूं असांजे हिन चैनल जे ज़रिए असां कोशिशि कंदासीं त आम ताईं पहुचे ऐं इन जो फ़ाइदो जेको असांजो नओं नसुल आहे उन्हनि ताईं बि पहुचे ऐं जेके तव्हांजे जुग जा माण्हू आहिनि तव्हांजे हम असर जेके माण्हू आहिनि उन्हनि जे लाइ बि हिकिड़ो पॉइंट आहे सोचण जो त असां सां गॾु पढ़ियल असांजे दौर जो माण्हू हेॾा वॾा कम करे सघो थो त असां छो न अलाह कंदो इन जो फ़ाइदो थींदो ऐं तव्हांजी वॾी महिरबानी हिकु दफ़ो वरी साथ सलामत वॾी महिरबानी साईं ॾिसंदड़नि जे लाइ बि हिकिड़ो असां कोशिशि कई आहे मुख़्तलिफ़ एरियाज़ में साईं शफ़ीक़त मूसवी साहिब जन जेके पंहिंजूं ख़िदमतूं अंजाम ॾिनियूं आहिनि सरकारी गैर सरकारी सतह ते वॉलंटरली जेको साईं अञा ताईं माशाल्लाह जा खोड़ी आहे ऐं इन किरदार जी असांजे मुआशिरे खे ज़रूरत आहे। मां सम्झां थो त इन ते असां सभु सोचींदासीं त पंहिंजे कम्यूनिटीअ जे लाइ पंहिंजे सोसाइटीअ जे लाइ कुझु न कुझु करे ॾेखारियूं चई न ॾेखारियूं। थैंक यू वॾी महिरबानी।